खबर शामिल किया पिया कोटली कबीर खां। रिपोर्टर सुल्तान रंदे जी खबर मौजूद। रिपोर्ट शेयर कंदा हलूं त अल फलाह मददगार फाउंडेशन तंज़ीम जे सरपरस्त आला मोहम्मद बचल हिंगोरो मरकज़ी सदर अब्दुल रज़ाक लाशारी जी अॻवानी में मीटिंग थी गुज़री, जंहिंमें महिमान ख़ास सहाफ़ी ताज खैरपुर जो सरवाण रईस गुलाम हुसैन चांग साहब हो, जॾहिं त उहिदेदारनि ऐं मेंबरनि बि शिरकत कई, जंहिंमें आबिद हुसैन दायो, मोहम्मद हनीफ़ शेख, गुलाम असगर हुलियो, मुजीबुर रहमान शेख, अब्दुल हमीद शेख, मोहम्मद असलम मेमन, फ़हीम अहमद शेख, वसीम बलोच ॿियनि शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते उहिदेदारनि मेंबरनि ॻाल्हाईंदे चयो त अल फलाह मददगार फाउंडेशन तंज़ीम अहिड़ी यज़ीद दौर में बि तमामु बहितरीनु कमु करे थी। जॾहिं त कंहिं ग़रीब मिसकिन सां को बि मसइलो थियो आहे त तंज़ीम जा दोस्त उन ई वक़्तु पहुची विया आहिनि। एतिरे क़दुरु जो कंहिं ग़रीब मिसकिन सां राशन जो मसइलो हुजे या इलाज जे लाइ पैसा न हुजनि, तंज़ीम जे दोस्तनि पंहिंजे वसार मदद करण में कॾहिं बि पोइते न हटिया आहिनि। एतिरे क़दुरु पुलिस बि कंहिं मज़लूम सां नाजाइज़ी करे थी त उन जे अॻियां दीवार थी बीठा आहिनि। इस्पताल जो मसइलो हुजे या ब्लड जो, पर इशूअ ते हिननि पंहिंजो पाण मल्हायो आहे। जॾहिं सहाफ़ी ताज सरवाण रईस गुलाम हुसैन चांग चयो त अल फलाह मददगार फाउंडेशन थोरे वक़्त में घणो नालो कमायो आहे। उहो उन जे करे जो तंज़ीम जा दोस्त इंसानियत नाते कमु सचाई सां कनि पिया, पर उहो को हिननि जो न, पर हे कमु हुकुमरान जो आहे। पर असां वटि नाइल हुकुमरान आहिनि। कॾहिं बि कंहिं ग़रीब जो मसइलो हल न थियो आहे। जॾहिं इस्पताल में बि ग़रीब मिसकिननि खे कुझु सम्झे ई कोन था, उते बि तंज़ीम जा दोस्त पहुची करे उन्हनि जी वारसी मालिकी कनि था। मां जस थो ॾियां अल फलाह मददगार फाउंडेशन जे सरगुरम दोस्तनि खे ऐं सहाफ़ी ताज खैरपुर तंज़ीम जे दोस्तनि सां हर वक़्तु गॾु आहे। जॾहिं त असांजी ज़रूरत पवे असां तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़ुर आहियूं, छो त हीअ को सियासी तंज़ीम न आहे, हीअ इंसानियत नाते कमु करे थी। बिना लालच तमन्ना जे मां वरी बि दोस्तनि खे जस ॾींदुसि जेको अहिड़े वक़्त में बि इंसानियत लाइ कमु कनि था। हिन तंज़ीम खे अॻिते वधाइणु खपे। उन मौक़े ते तंज़ीम जे दोस्तनि सहाफ़ी ताज सरवाण जो शुक्रियो अदा कयो, जॾहिं त उन मौक़े ते अल फलाह मददगार फाउंडेशन सरपरस्त आला मोहम्मद बचल हिंगोरो मरकज़ी सदर अब्दुल रज़ाक लाशारी ते एतमाद कंदे हिंगोर जाने मौजूद दोस्तनि शमूलियत कई ऐं उहो विचन कयो त असां पंहिंजे वसार ग़रीब मिसकिन जी मदद कंदासीं।